बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दरिया न्यूज़ जे प्रोग्राम लाट सां गॾु आहियां हाकिम नसीराणी। नाज़रीन, जीअं त तव्हां ख़बर आहे, पाकिस्तान हिकु ज़रई मुल्क आहे। हितां जे आबादगारनि सां, हितां जे हारियुनि सां कहिड़ा मसइला आहिनि, हर वक़्तु हू कंहिं न कंहिं मसइले खे मुंहुं ॾियनि था पिया। कॾहिं मौसम जे मस्तियुनि, कॾहिं मौसम जे सख़्तियुनि, कॾहिं वापारियुनि जे किरोध, कॾहिं वापारियुनि जे अना जे वर चढ़ियल रहंदा आहिनि। इन सिलसिले में अॼु असां जंहिं महिमान खे पंहिंजे प्रोग्राम में मधु कयो आहे, उहो कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहे। कश्मीर जी हिकु ॼातल सुञातल शख़्सियत, हिकु सीनियर सहाफ़ी, सिंध आबादगार बोर्ड जो ज़िलई अॻवान साईं GM खोसो साहिबु। साईं GM खोसो साहिब खे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। साईं वेलकम जनाब जी। साईं मुंहिंजा, अॼु असां तव्हांखे तकलीफ़ ॾिनीसीं। हिन वक़्तु जेके असांजे आबादगारनि सां, हारियुनि सां, मारूडनि सां जेके मसइला आहिनि, उन जे बारे में डिस्कस कंदासीं। पहिरियों तव्हां खां मुंहिंजो सुवालु आहे त ख़ुराक खाते पारां अञा ताईं ख़रीदारी मर्कज़ न खुली सघिया आहिनि, उनजो छा सबबु आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त तव्हां फरमाए विया हो, तव्हां चई विया हो त असुलु ॻाल्हि इहा आहे कि पाकिस्तान हिकु ज़रई मुल्क आहे जंहिंजो तक़रीबन जेका आहे उहो 70% जेका आहे उहा ज़रायत ते ॿधल आहे। इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध गवर्नमेंट, सिंध हुकूमत पारां तक़रीबन उनखे 15 ॾींहं थी विया आहिनि अनाउंस कंदे त बाबा ख़रीदारी मर्कज़ जेका आहिनि असां ख़रीदारी कंदासीं, कणिक जी शुरूआती करणु शुरू कंदासीं। इन हवाले सां त कुदरती आफ़तनि जे करे या कुदरती वबा जे करे, कोरोना जे करे थोरो मतिलबु जेको आहे पोइते थी वियो आहे। इहा मुंहिंजे पंहिंजे ज़ाती ख़्याल मुताबिक़। असुल में ॻाल्हि इहा आहे कि हिन वक़्तु जेका कणिक जो जेका ख़रीदारी मर्कज़ छो न खुलिया आहिनि, उन जा सबब छा आहिनि? उन में ॿिट पॉलिसी आहे। हिकु त वापारियुनि जो ऐं ॿियो फूड ख़ुराक खाते वारनि जो। इहो इन जे करे जेका आहे उहो सॼो इफेक्ट उहो आबादगारनि ते पए थो, हारियुनि ते पए थो ऐं वापारियुनि खे मड़ी फ़ाइदो थिए थो। इन जो इहो ॿिट पॉलिसी जेका आहिनि उहा हिन वक़्तु ताईं वापारी जेका ख़रीदारी मर्कज़ न खुली सघिया आहिनि। असां हमेशह इहो चवंदा आयासीं त असांजो जेको कणिक आहे कश्मीर ज़िले जो, उहो असांजो ॿियनि ज़िलनि खां अर्ली लहंदो आहे। त असांजो ख़ुदारा तव्हां जेका आहे सिंध गवर्नमेंट वारा, उहे पहिरों शुरूआत करनि। हमेशह 1 अप्रैल ते उन्हनि अनाउंस कयो, हर साल जीअं 1 अप्रैल ते जेका आहे ख़रीदारी मर्कज़ खुलणु खपनि, पर हिन वक़्तु ताईं उहे न खुली सघिया आहिनि। साईं, हिकिड़ी ॿी शइ बि आहे त ख़रीदारी मर्कज़ न खुलण जे करे जेके असांजा हारी आहिनि, जेके असांजा ज़मीनदार आहे या जेको विचथरो तबिको आहे, जेके पाण पंहिंजी थोरी ज़मीन अथनि, पाण उन जे पंहिंजो सार संभाल बि पाण कंदा आहिनि, हारपो बि पाण कंदा आहिनि, ऐं उन ख़रीदारी मर्कज़ न खुलण जे करे जेके आम असांजा वापारी आहिनि, उन्हनि खे घणो फ़ाइदो पहुचे थो पियो। ऐं उन सां गॾोगॾु उहे वापारी उन साॻी कणिक खे वॾे दामन में ॿियनि सूबनि ॾे स्मगलिंग कनि था पिया, जंहिंजो तव्हां पाण इन बारे में तव्हांजो पंहिंजो छा तजुर्बो छा आहे ऐं तव्हांजो छा चवणु आहे? साईं मुंहिंजा, मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहियां, इहो हमेशह ईअं थींदो रहे थो। इहो इन जे करे जो इन सिंध हुकूमत जे नाक़िस पॉलिसियुनि जे करे ऐं देरि सां जेका आहे ख़रीदारी जे करे इहो हमेशह ईअं ॿिट पॉलिसी थिए थो पियो। वापारी कणिक हितां ख़रीद करे ॿियनि सूबनि ॾे, ख़ासि करे पंजाब ॾे ऐं प्लस KPK ॾे मतिलबु जेको आहे मोकिलनि था। हिन वक़्तु जेका पोज़ीशन इहा आहे त सिंध पंजाब जे बॉर्डर ते, ट्राई बॉर्डर एरिया ते, जिथे 3 सूबा मिलनि था, उन बॉर्डर जे एरिया ते हिन वक़्तु 50 खां वधीक ट्रकूं बीठल आहिनि, जेका उहो तक़रीबन उहो राति जेका आहे उहो इन बॉर्डर खे क्रॉस कंदा। उन में इहा ॿिट पॉलिसी आहे त हिकु त इहा आहे जेको उहो वापारी ख़रीद करे सस्ते रेट ते, सस्ते क़ीमत ते आबादगारनि खां, हारियुनि खां उहा शइ ख़रीद करे ॿियनि सूबनि ॾे मोकिलनि था। हाणे हालत इहा आहे जो वापारियुनि जी मन मस्ती जे करे उन्हनि ख़रीदारी बंदि करे छॾियो आहे ऐं ख़रीदारी बंदि करे छॾियो आहे। उहो इन जे करे हाणे हिकु त हुकूमत पारां जेका सिंध हुकूमत पारां आहे जेका उहो ख़रीदारी नथो करे, ॿिए नंबर ते वापारी पंहिंजो मन मस्तियूं जेका आहे करे ख़रीदारी बंदि करे छॾियूं। इन जे करे आबादगारनि ऐं हारियुनि ते वॾो हिकिड़ो धचको रसियो आहे ऐं मथो जेको आहे मौसमी हालातनि, मौसमी तब्दीलियुनि जे करे मथो बारिश जो बि इम्कान आहे ऐं कणिक जेका आहे उहा खुलियल आसमान रखियल आहे। साईं मुंहिंजा, जीअं तव्हां
खे ख़बर आहे त असांजो 144 लागू आहे बैनल सूबे बल्कि बैनल ज़िले, हिकु ज़िले खां ॿिए ज़िले ते बि कणिक तव्हांजी नथी वञी सघे। इहो छा सबबु आहे जो सिंध जी कणिक तव्हांजी पंजाब या ॿिए कंहिं सूबे ॾांहुं वञे थी पई? छा इन में कानून, पुलिस, DC, SDM, पंहिंजो खुराक खातो इन कंहिं कोई पंहिंजी ज़िमेवारी महसूसु नथो करे छा? साईं मुंहिंजा मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त असांजो सिंध जो कणिक जेका आहे उहो ॿियनि सूबनि ॾे इन जे करे वञे थो जो असांजो सिंध जो सूबो अर्ली जेका आहे कणिक लहे थो। अर्ली कणिक लहण खां बाद में हाणे पंजाब जो जेको आहे उहो हिकु असांजे कणिक लहण खां 1 महीने पोइ मतिलबु जेको आहे 1 महीनो पोइ पंजाब जो कणिक लहे थो ऐं KPK में कणिक आहे ई कोन। उहा त तव्हांखे सभिनीनि खे ख़बर आहे KPK में कणिक कोन्हे, इन जे करे उहो सिंध वारो जेको कणिक आहे उहो पंजाब ऐं प्लस KPK में हलियो थो वञे। इन जे करे जेका नुक़सानु थी रहियो आहे मां इहो नथो सम्झां त उन में मुलवस केरु आहिनि। इहो ज़ाहिर आहे इन जी बिट पॉलिसी सिधो सं वापारियुनि खुराक खाते जे मथां आहे। इहे बिट पॉलिसी जे करे, नाक़िस कारकर्दगी जे करे, नाक़िस पॉलिसियुनि जे करे इहो कणिक हमेशह सिमिलिंग थी। तव्हांजो चवणु ईअं आहे त भई जेके असांजो खुराक खातो आहे असांजो उहो असांजो वापारियुनि जे हथां यरगमाल थियल आहे। इहा हक़ीक़त आहे। इन जे करे हाणे ॾिसो न सिंध गवर्नमेंट, सिंध हुकूमत जो हिन साल वरी ॿियो हिकिड़ो शो उछलियऊं त 2016, 2015, 2017 में जेका कणिक जी ख़रीदारी कयूं। 2018 में त सिंध गवर्नमेंट ख़रीदारी न कई। हाणे 2016, 15, 18 सॉरी 17 इन हवाले सां जेके कणिक जो ख़रीदारी जेको कयो वियो आहे त उन में 34 सेंटर हुया सॼे ज़िले कश्मीर जे। सॼे ज़िले कश्मीर में 34 सेंटर हुया ऐं उनजो जेको टारगेट हुयो ज़िले जो उहो हुयो 9 लख ॿोरी। हाणे जेको आहे उन खे घटाए 3,80,000 ॿोरियुनि ते महदूद कयो वियो आहे। इहो बि जेको आहे न सिधो सं असर आबादगारनि ते पए थो। हाणे ॾिसो न 5,20,000 ॿोरियुनि जो जेको टारगेट आहे उहो घटायो वियो आहे ऐं प्लस उनखां बाद में सियासी बुनियादनि ते या बाअसर माण्हुनि खे नवाज़ण जे लाइ, बाअसर माण्हुनि खे नवाज़ण लाइ अॻे हुया 34 सेंटर ख़रीदारी ज़िले में कश्मीर में। हाणे उन खे 48 कयो वियो आहे। उहो सियासी बुनियादनि ते ऐं प्लस जेका आहे पंहिंजनि माण्हुनि खे नवाज़ण जे लाइ। हाणे ॾिसो न सेंटर त वधी विया, 48 सेंटर कया विया आहिनि ऐं जॾहिं ॿोरियुनि जो टारगेट आहे उहो घटिजी वियो आहे। साईं मुंहिंजा जीअं त गुज़िरियल साल असांजी कणिक अफ़गानिस्तान खे ॾिनी वई ऐं उनखां बाद में तव्हां ॾिठो त भई पंहिंजो दिसंबर में ऐं जनवरी ऐं दिसंबर में पंहिंजो अटे जी वॾी खोट थी। इन हुकूमत जे पाण असां नथा पली सघूं, लोकनि खे असां कणिक विकिणूं बि अथा या खणी चओ त उन्हनि जो त भई असां डोनेट करे छॾी आहे इहा कणिक, फीस बि ॾेई सघी आहे। जॾहिं पंहिंजो घर पूरो न आहे त असां ॿियनि खे ख़ैरात कीअं ॾेई सघूं था? इन जे बारे में तव्हां छा चवंदा? सही असुल ॻाल्हि इहा आहे त सिधो सं इहा ई चए थो त बाबा एज़ ए गिफ्ट असां जेका आहे पड़ेसरी मुल्क खे ॾिनोसीं। उहो बि असांजा मुस्लमान ॿाहिरि आहिनि। असांजे सिंध हुकूमत पाकिस्तान जा जेके हुकाम आहिनि, आला हुकाम या प्लस वज़ीर आज़म वारा जेके आहिनि उहे चवनि था मुस्लमान भाउ आहिनि, असां हिननि खे गिफ्ट करे ॾिनोसीं। हालांकि पाण असां बुख मरूं था। असां वटि जेका हिन वक़्तु बि जेका पोज़ीशन आहे त कोरोना जे करे, हक़ीक़त इहा आहे कोरोना जे करे हिन वक़्तु 70 रुपया किलो अटो मिले थो बाज़ार में, मार्केट में। हाणे इहो कंहिं ते असरु पए थो? इहो ग़रीब मज़दूर तबिके जे मथां असरु पए थो ऐं असां जेका आहे असांजा हुकूमत जेके आहिनि उहा गिफ्ट तौरु जेका आहे कणिक ॿाहिरि मुल्कनि खे ॾियनि था पिया। नाज़रीन, जीअं तव्हां साईं GM साहिब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, साईं जो जेको चवणु हुयो उहो तत ईअं हुयो त हुकूमत जी खुराक खाते जी नाक़िस कारकर्दगी ऐं वापारियुनि सां ॻठ जोड़ जे करे आम आबादगार खे नुक़सानु थिए थो पियो। अलाह ताला तव्हां सभिनी खे, असां सभिनी खे पंहिंजो हिफ़्ज़ो अमान में रखे, सभिनी जा बचा आबाद शाद हुजनि। इन्ही पैगाम सां, इन्ही दुआ सां ॾींदा इजाज़त। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में ॿिए कंहिं महिमान सां मिलंदासीं। तेसीं ताईं अल्लाह भाई।